भिटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त पीर ऑफ भिटशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी पारां अहम ऐलान कयो वियो आहे। PS 58 ऐं NA 223 ते जनरल इलेक्शन में फार्म भराए इलाइक़े जी ऐं अवाम जी ख़िदमत करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ॿिए पासे मीर इरफान लाशारी बि NA 223 ते इलेक्शन विढ़ण जो बाक़ाइदा ऐलान करे छॾियो आहे। इन मौक़े ते पीर ऑफ भिटशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी ज़िलो करप्शन जो क़िलो बणियल आहे। मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल साफ़ शफ़ाफ़ जांच थी रही है। असीं उम्मीद था करियूं त मुलविस तमाम माण्हुनि खे वाक़ो कयो वेंदो। हाला, भिटशा, सईदाबाद, मटियारी समेत नंढनि वॾनि शहरनि में रोड रस्ता मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि, जेके हर दफ़े कागज़ी कारवायुनि तहत ठही तयारु थियनि था। पर हाणे अवाम खे सुजागी करणी पवंदी, पंहिंजा जाइज़ हक़नि बाबति अहम फ़ैसिला करणा पवंदा। मुंहिंजो साथ ॾियो, करप्शन जो ख़ात्मो कंदासीं, पंहिंजा हक़ छिके वठंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।